जी नाज़रीन, कराची पीपी सिंध के जनरल सेक्रेटरी वक़ार महदी आजिज़ धमरा चयो आहे त पीपी क़यादत जी मशहूरी सां सेनेट जे चूंडनि में फैसल वावड़ा खे सेनेट जी में हिमायत कई वई। उनखे इशू न बणाइणु घुरिजे। कराची जे इलाइक़े रिज़विया सोसाइटी जे हाल में पीपी सिंध काउंसिल जे मेंबर हाकिम अली जेसकानी तरफ़ां इफ़्तार डिनर जो बंदोबस्त कयो वियो। इफ़्तार डिनर में पीपी सिंध जे जनरल सेक्रेटरी वक़ार महदी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी आजिज़ धामरा, फिदा हुसैन ढक्कण, सफुरा टाउन के चेयरमैन राशिद खासकेली, सोराबगोर के चेयरमैन लाला रहीम पठान, मोहम्मद हनीफ सुमरो, हुसैन बख्श नारेजो, सैयद अहमद अली शाह काज़मी, महबूब अब्बासी, एजाज सुमरो, कामरेड साहिब खान जिसकानी, अगुणो MPA मुनवर वसान, शहजाद नाथा ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वक़ार महदी, आजिज़ धामरा ऐं ॿियनि चयो त सेनेट चूंडनि में पाकिस्तान पीपल पार्टी जी सोभ ते हू क़यादत खे मुबारकबाद पेश कनि था। हिन चयो त मीडिया में फैसल वावड़ा जी बिलाजवाज़ी इशू उथारियो पियो वञे। हिननि चयो त सदर आसिफ अली ज़रदारी जी क़यादत में मुल्क तरक़ी कंदो ऐं मैशियत बहितर थींदी। संदसि चवणु हो त तमामु जल्द तेल जे अघनि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। अॻुवाननि चयो त मुल्क इंतहाई ख़तरनाक सूरत हाल मां गुज़रे पियो। असां सभिनी खे गॾिजी मुख़ालफ़तूं ख़तमु करे मुल्क जी तरक़ी में अहम किरदारु अदा करणो पवंदो। उन मौक़े ते पीपी सिंध काउंसिल जे मेंबर हाकिम अली जेसकानी आयल महिमाननि जो शुक्रियो अदा कयो। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सचल न्यूज़, कराची।